नाज़रीन सेठार जा भरसां बोस्तार वॾा शहर जे सूमरा मोहल्ला वासी जिनसार सूमरो गुज़िरियल 3 सालनि खां गुर्दनि जी बीमारी सबबि मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। संदसि वारसनि इलाज लाइ मदद जी अपील कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था सजाद कुबर जी हीअ रिपोर्ट। जी असां वक्त जो है सो बोज़ार वॾा शहर में मौजूद आहियूं जिते कुछ सालन खां है सो जिनसार अली गुर्दन की बीमारी सबब जो है सो मुब्तला है। बीमारी में अचो तो उन हवाले से हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त आख़िरकार तो हुन जो गुज़र सफ़र घर जो कीअं पियो हले, हुन जो है सो इलाज आख़िर किथे पहुतो आहे। मां कराईंदा आहियूं गवर्नमेंट में डायलिसिस कराईंदा आहियूं। तव्हांजो गुज़र सफ़र कीअं पियो हले जेको आहे तो तव्हांजो आहे को घर बादी ॿियो कमाइण वारो? तमामु ॾुखियो गुज़र सफ़र। घरवारी आहे जेका लटा कपिड़ा धोईंदी आहे, नंढो छोकिरो ॿियारियो आहे सब्जी जी दुकान ते, जंहिंजी तालीम पढ़ंदो हुन तालीम ख़तमु करे छॾी अथई। हींअर हुन ॿियारे ते दुकान सां बाबा त घर जो जान हले। मुंहिंजे डाले सां थिए कान थी गुज़र, कॾहिं थिए कॾहिं नथी थिए। ॾाढा हालात ख़राब लॻा पिया तमामु। हुन नंढे जी उमिरि 12 साल आहे, वॾी धीउ आहे हुनजी 10-12 साल थी वेंदी उमिरि, 13 साल। कोई बि लड़ी न आयो आहे अहिड़ो कोई बि असां ॾे मुतालबा ख़ुदा र बसि मूंखे डायलिसिस लाइ किरायो हुजनि। ऐं हफ़्ते में 2 चकर 3 चकर में डायलिसिस थी। मुंहिंजी अखि बि दीद ख़तमु थी वई आहे। मां 2-3 ॾींहं अॻु में ख़ुदकुशी करण जी कोशिशि कयमि, पंहिंजे रग कटियमि बांह जी, त मां ख़ुदकुशी कयां भला जान छॾायां पंहिंजी। मूंखे ख़र्चु न आहे डायलिसिस लाइ, कुझु बि न आहे। मां सभिनी खे अपील कयां, सिंध वारनि खे, साईं मुराद अली शाह खे, सभिनी खे, सरंदी वारनि खे मुंहिंजी मदद कयो। मुंहिंजे डायलिसिस जो ख़र्चु हफ़्ते में 3 चकर उहो वक़्तु थी वञे। मुंहिंजे पीउ खे गुर्दनि जी तकलीफ़ आहे, 3 साल थी विया अथसि बीमारी खे। गवर्नमेंट खे अपील आहे त मुंहिंजे पीउ जो इलाजु करायो वञे। असां वटि किराए लाइ पैसा कोन्हनि के, ख़ुदा रा असांजी मदद कई वञे।